डिगड़ी में सूबाई वसी तारिक टालपुर तरफा मेघवाड़ बिरादरी के सागिन घरन में रहने की इजाज़त दी छड़ी आहे। मेघवाड़ बिरादरी के घरन ते मुबैना कब्ज़े बाद सूबाई वसी तारिक टालपुर डिगड़ी पहुतो। सूबाई वसी तारिक टालपुर मेघवाड़ बिरादरी की माली मदद जो ऐलान किया। आगाह कई पिया के डिगड़ी में सूबाई वसी तारिक टालपुर तरफा मेघवाड़ बिरादरी के सागिन घरन में रहने की इजाज़त दी छड़ी आहे। मेघवाड़ बिरादरी के घरन ते मुबैना कब्ज़े बाद सूबाई वसी तारिक टालपुर डिगड़ी पहुतो। सूबाई वसी तारिक टालपुर मेघवाड़ बिरादरी की माली मदद जो ऐलान किया आहे। तफसील मलकंदासी नसीर पहवर खान जी। नसीर आगाह कजो। जी बिल्कुल, डिगड़ी में कुछ ॾींहं अॻु बहादुर धुरिन पारां मेघवाड़ बिरादरी जा घर खाली कराइण ऐं मुबैना कब्ज़ो करण वारे वाक़े बाद सूबाई वज़ीर मीर तारिक अली खान टालपुर डिगड़ी पहुतो, जिते हिन मुतासिर मेघवाड़ बिरादरियुनि सां जेका मुलाक़ात करे खेनि पंहिंजी साॻियुनि घरनि में राइश इख्तियार करे घर संदसि हवाले करे छॾिया। जॾहिं त सूबाई वज़ीर मीर तारिक अली खान टालपुर इहो चवणो हो त आउं हुते बजट इजलास जे करे कराची में हुअण करे संदसि गैर मौजूदगी में वाक़िफ़ पेश आयो। इहो मुतासिर मेघवाड़ बिरादरी हरेश किर्शन अनीता ऐं शांति मूजिबि असांखे सूबाई वज़ीर मीर तारिक टालपुर घर असांजे हवाले करे उन्हनि जा थोराइतासीं आहियूं। जॾहिं त सूबाई वज़ीर जो इहो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त आउं जेका बजट इजलास में उते काबू हुआसीं। जॾहिं त हिन वाक़े जी ख़बर पई, जंहिंखां पोइ फौरी तौर ते नोटिस वरितो ऐं मुतासिर धुर जेका आहे मेघवाड़ बिरादरी जा माण्हू ऐं उन्हनि जे घर पहुतो। उन्हनि सां मिली करे उन्हनि खे चयो त जेकॾहिं तव्हांजो को बि नुक़सानु थियो आहे त इहो असीं तव्हांखे भरे ॾींदासीं। जॾहिं त मेघवाड़ बिरादरी जे माण्हुनि मर्दनि तोड़े औरतुनि इहो चवणु त असीं सूबाई वज़ीर मीर तारिक जा जेके थोराइता आहियूं, जिन असांखे वापसि सभु घरनि में जेको आहे वापसि आबाद करण जो चयो आहे। असांजे घर जेको असांजे हवाले करे छॾिया। जी मेहरबानी वांसी नसीर पहवर आगाह करण लाइ। चीना स्ट्रीम ब्यूरो चीफ मीरपुर खास नसीर पहवर अपडेट करे रहियो हो। सूबाई वसी तारिक टालपुर तरफा मेघवाड़ बिरादरी के सागिन घरन में रहने की इजाज़त ॾिनी वई आहे।